नाज़रीन, कुछ ॾींहं अॻु हैदराबाद में बासरनि हथां बेदर्दी सां क़त्ल कयल पुरियत ठारू शोरो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी धरणो हंयो वियो। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इरफान अली बुघियो। ग़रीब पुरियत ठारू शोरो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ शोरा बिरादरी, सिविल सोसाइटी ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां SSP ऑफिस हैदराबाद खां रैली कढी वई, जेका प्रेस क्लब पहुचण ते धरणे जी शिकिल इख़्तियार करे वई। एहतिजाजी रैली में माण्हुनि जे वॾे अंग शिरकत कई ऐं ठारू शोरो जे वारसनि लाइ इंसाफ़ जो मुतालबो कयो। ठारू शोरो जा क़ातिल जेके बि आहिनि से गिरफ़्तार कया वञे, इन जी 29 तारीख़ बेल रद्द कई वञे। जे न त असांजो अञा जो मुतालबो इहो रहंदो त सॼी सिंध में धरणा हणंदासीं। असांजा इहे हिते रहंदा, हेठि हल्को एहतिजाज आहे, असां हाईवे बंदि कंदासीं, पूरी सिंध असां लॉक कंदासीं। ठारू शोरो सां इंसाफ़ नथो थिए त इंशाअल्लाह ताला असीं सिंध लेवल ते हलिया वेंदासीं ऐं पोइ ते न हटंदासीं जेसि ताईं ग़रीब खे इंसाफ़ न मिलंदो। जेका बि उन्हनि ज़ुल्म कयो आहे, जेका बि हिन में मुलवस आहिनि, उनखे सज़ा मिलणु घुरिजे। जेको मुतालबो आहे असांजो उहो सिंध हुकूमत सां ऐं ख़ासि करे DC हैदराबाद जेको आहे उन सां इहो मुतालबो आहे असांजो त जेका ठारू शोरो जी फैमिली आहे, उनजा ॿार आहिनि, उन्हनि खे घटि में घटि बि को न को पंहिंजे ज़िले इंतज़ामिया मां उनजे बजट मां मुआवज़ो कढी ठारू शोरो जी फैमिली खे मुआवज़ो ॾिनो वञे। उन्हनि सां का बि रिआयत न कई वञे। अदलिया खे अपील था कयूं, डिस्ट्रिक्ट जी इंतज़ामिया खे अपील था कयूं त महिरबानी करे क़ातिलनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। चीफ जस्टिस ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, IG सिंध, SP साहब खे तीअं अपील था करियूं उनजो ज़मानतूं रद्द कयूं वञनि। एहतिजाजी रैलीअ में मक़तूल ठारू शोरो जे यतीम ॿारनि पिणु शिरकत कई ऐं पंहिंजे वालिद जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ नारेबाज़ी कई।